अरे बाबा तू उथी तू हिते किना आयो छो? तू मुसा गड वे यार, मेहरबानी मुसा गड वे न यार। घणे वक्त का पोया अवां सां मुलाकात थई है ऐं अवां जा अॼु सभु मसला हल कबा। साईं हिकिड़ो अर्ज़ आ, असांजे ॻोठ में नलको कोन्हे। अरे हिकड़ी फोन ते तुंहिंजा मसलो तो हल करियां। अरे चेयरमैन जो नंबर लगाए। अरे चेयरमैन, अरे तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। तू मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजे माण्हुनि वटि पाणी पीअण लाइ कोन्हे। राति जो मूंखे 10 नलका ते खपनि ऐं महीने खां पोयां मूंखे साफ़ फिल्टर प्लांट इन लाइ खपे। बाबा ॿियो कमु करियो। साईं मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। साईं हिन स्कूल में मास्तर आहे शौकत अंसारी। साईं 8 महीननि खां स्कूल आयो ई कोन्हे साईं। शौकत अंसारी? MP जहांगीर मेमण पियो ॻाल्हायां। अरे तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे। 8 महीननि खां तूं स्कूल ते कोन आयो ई। मुंहिंजे ग़रीब माण्हुनि जी ॿारनि जी तइलीम बर्बाद थी रही आहे। सुबुह जो हिते रिपोर्ट कर, न त अहिड़ी जॻह ते ट्रांसफर कराईंदोसीं जितां वापसी बि कोन अची सघंदे। सवाल करण अवां जो जमहूरी हक़ आहे ऐं आऊं अवां जो नौकर आहियां ऐं अवां जी ख़िदमत करण मुंहिंजो फर्ज़ आहे। वाह हुकुम करियो। हाणे तव्हांजो टियों मसलो कहिड़ो आहे? हिकिड़ी फोन ते हल कंदुसि तव्हांजो मसलो। साईं टियों मसलो इहो आहे, असां वटि हिते कंहिं बि सिम जा सिग्नल कोन ईंदा आहिनि। साईं ॻाल्हि कीअं कई? पिता तीर पिता ले दुश्मन कई